जी नाज़रीन हींअर खोसकी शहर में मौजूद आहियूं। जीअं त मुल्क में महांगाई जो हिकिड़ो तूफ़ान आहे जंहिंजे करे आम शहरी जी ज़िंदगी शदीद मुतासिर थी आहे। इन बारे में शहरियुनि सां ॻाल्हाईंदासीं त हुनजो छा चवणु आहे। ॾींहों ॾींहुं महांगाई वधंदी वञे, बर्फ़ बि महांगी आहे, छांई बि महांगी आहे, हर शइ महांगी आहे। तंहिं करे इन ते कुझु कंट्रोल कर। तव्हां पाण ॾिसो ही फ्रूट साम्हूं पियो आहे, भाॼी पई आहे, एतिरे क़दुरु महांगाई थी चुकी आहे, एतिरे क़दुरु महांगाई थी चुकी आहे जो ग़रीब बिल्कुलु हाणे हिकिड़े मानी जे लाइ बि परेशान थी चुको आहे। असां अपील कंदासीं गवर्नमेंट खे, जेकॾहिं इहो तव्हां हथ चलियो त पोइ ग़रीबनि खे पहिरीं साइड में करे छॾियो। हर शइ महांगी आहे, हर शइ फ्रूट कर हीअं रोज़ेदारनि जे लाइ जेके घणियूं आहिनि, रोज़गार घटि आहे, हिते पाणी आहे कोन ऐं हिते जेको आहे सो ज़मींदार तबिको तमामु जेको आहे सो हेठि हलियो वियो आहे, पंहिंजी पहुच खां बि हेठि वियो आहे। हिते जो पाणी तमामु का शइ जेके वस वारा आहिनि उहे हिन शइ ते नज़रदानी कोन था कनि। असांखे अपील आहे हुकूमत खे, असांजे जेके आहिनि नुमाइंदा उनखे हुकूमत आहे त अपील आहे त जेको असांखे हिते महांगाई आहे उनखे जेको आहे सो असांजे आवाम जे लाइ कुझु कनि। हुकूमत खे गुज़ारिश करियां थो त हिते फ्रूट महांगो आहे, मुर्गी महांगी आहे, सब्ज़ी महांगी आहे, हर शइ महांगाई थी वई आहे। असीं ग़रीब माण्हू किथां का शइ वठे, किथां रोज़ो खोले ऐं असां कोसकी वारनि लाइ कुझु रहम कयो वञे। जीअं त आम शहरियुनि जो चवणु आहे त महांगाई जे करे ग़रीब माण्हू जो जेको ज़िंदगी आहे उहा तमामु मुश्किल आहे। हुकूमत खे खपे त महांगाई ते फ़ौरन कंट्रोल करे जीअं त आम माण्हू पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारे सघे। कैमरामैन रहीम खोसो सां गॾु वाह पठान, सिंध सुकार न्यूज़, खोसकी।